वीडियो में गाल कंदासीं हिकिड़ियूं बेहतरीन हस्तियूं सिंध जूं। हिकिड़ो ड्रामा अदाकार आहे, ॿियो फ़नकार आहे। हिकिड़े जो नालो असद कुरैशी आहे ऐं ॿिए जो नालो जलाल चांडियो आहे। असद कुरैशीअ जो जलाल चांडे सां कीअं वास्तो थियो ऐं जलाल चांडे जे बारे में असद कुरैशी कहिड़ा ख़्यालात पंहिंजा रखिया हिकिड़े इंटरव्यू में, ऐं उन खां अलावा असद कुरैशी जलाल चांडे सां कीअं वास्तो कयो। जलाल चांडियो असद कुरैशीअ जे जॾहिं ओताक ते वियो असद कुरैशी जलाल चांडे जे, त जलाल चांडे कहिड़ी उन्हनि जी ख़िदमत कई ऐं उन खां अलावा असद कुरैशी जी उहा कहिड़ी फिल्म आहे सिंध में जंहिंमें जलाल चांडे पंहिंजा गीत रिकॉर्ड कराया हुया। तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। सिंध जा ॿई बहितरीन, हिकिड़ो अदाकार आहे ऐं ॿियो फ़नकार आहे। दोस्तो असद कुरैशी तव्हांखे ख़बर आहे त सिंध जो हिकु बहितरीन अदाकार आहे ड्रामनि जो। ऐं असद कुरैशीअ जॾहिं पंहिंजी फिल्म रिलीज़ पे कई 1986 ऐं 87 में, जंहिं फिल्म जो नालो हुयो हैदर, जेको उर्दू ज़बान में हुयो दोस्तो, पंजाबकीअ में उहो फिल्म हुयो। ऐं उन फिल्म में जलाल चांडे जा जेके गीत हुया ऐं जलाल चांडे जा कलाम जेको आहे सो उन फिल्म में एड कया विया। उन मां हिकिड़ो कलाम इहो बि हुयो जलाल चांडे जो त अॼोकी राति रही पव त मुंहिंजी प्यारी मुंहिंजी दिलि थी घुरे। दोस्तो इहो मशहूरु कलाम आहे जलाल चांडे जो ऐं इन जा बोल जलाल चांडियो पंहिंजे ज़बानी पाण चई चुको आहे। उमेदु आहे त तव्हांखे ख़बर हूंदी इन फिल्म जे बारे में। त पोइ जॾहिं जलाल चांडे वटि इहो कलाम जॾहिं रिलीज़ थियो त जलाल चांडे पोइ जेको आहे सो असद कुरैशीअ खे दावत ॾिनी त असद कुरैशी मुंहिंजे ओताक ते करे महिमान थी अचे, मूंखे बि ख़िदमत जो मौक़ो ॾिए। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ असद कुरैशी जलाल चांडे जे ओताक ते वियो, पंहिंजे दोस्तनि खे ऐं कैमरामैन टीमनि खे पंहिंजनि खे वठी वियो ऐं उहो बि इन कुरैशीअ जो हिकिड़ो नओं फिल्म पियो रिलीज़ थिए तक़रीबन 1986 में। त पोइ असद कुरैशीअ चयो त इन में बि जलाल चांडे जा कुझु पार्ट ऐं कुझु सॉन्ग रिलीज़ कजनि। त पोइ उन जे ख़्याल में जलाल चांडे जे जॾहिं ओताक ते पंहिंजो टीम वठी असद कुरैशी जॾहिं उते वञी पुॻो त असद कुरैशीअ पंहिंजे ज़बानी पाण बि ॿुधायो आहे हिन वक़्तु जलाल चांडियो मौजूदु न आहे दुनिया में, लेकिन असद कुरैशी मौजूदु आहे। ऐं असद कुरैशीअ जलाल जी महिमान नवाज़ी कई। जलाल चांडियो तमामु महिमान नवाज़, यारनि जो यार, दोस्तनि जो दोस्त। पोइ मूंखे चवंदो त असद खान कुरैशी यार तूं चांडे जी तमामु घणी नेकी कई ऐं उन में चयो जलाल चांडे जे बारे में त जलाल चांडियो हिकु सखी ऐं महिमान नवाज़ माण्हू हुयो। जॾहिं असां वियासीं उन जे ओताक ते त तमामु घणी जलाल चांडे असांजी ख़िदमत कई ऐं जलाल चांडियो हिकु क़ौमी ऐं सिंध जो बहितरीन फ़नकार हुयो, अवामी फ़नकार हुयो। जलाल चांडे खे हिन वक़्तु जलाल चांडे जूं जेके बि वर्सियूं अचनि पियूं उन में जलाल चांडे खे यादि करणु या जलाल चांडे खे भेटा पेश करणु इहो तमामु घणो ज़रूरी आहे। छाजे करे जो सिंध जा आर्टिस्ट ऐं सिंध जा फ़नकार सिंध जा असासा आहिनि ऐं उन खे यादि करणु तमामु बहितरीनु ज़रूरी थी थो वञे। त दोस्तो अहिड़े तरीक़े सां पोइ असद कुरैशीअ जलाल चांडे जो तमामु बहितरीनु दोस्त थी गुज़ारियो ऐं असद कुरैशीअ जो तमामु घणो गहिरो वास्तो हुयो असद कुरैशी जलाल चांडे सां। ऐं जलाल चांडे जी बि तमामु घणी ख़िदमत असद कुरैशीअ जी कई जलाल चांडे। ऐं जलाल चांडियो हूअं बि महिमान नवाज़ीअ में उन जा चर्चा हिंद सिंध में मक़बूल आहिनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में। वीडियो खे तव्हां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।